रंग असांजी जारी रहंदी जैसी रात सिंध जे खंबे गुम कयल असां पंहिंजे ॿारनि जे हक़ में उनजी बाज़ीअ लाइ जो कराची में नियाणियुनि जी सां बदतमीज़ी कई आहे पुलिस उन सिलसिले में कैम्प आई आहे। सो असांजो माना प्रोग्राम आहे हिते 3 ॾींहंनि जो। कल्ह असां 12 में वेठासीं, अॼु ख़मीस आहे, सुभाणे जुमे ताईं माना 12 बजे असां वेंदासीं। ऐं अॼु पुलिस वधीक महिरबानी कई आहे, सुबुह 7 बजे अची असांजी कैम्प ठाहे विया आहिनि ऐं इन सां असांजा हौसला उन ते को फ़र्क़ु नथो पवे। असां वेंदासीं, असां पंहिंजा आवाज़ उथारींदासीं। ऐं वॾी ॻाल्हि आहे त जेका तहरीक हले पई मिसिंग पर्सन लाइ, इहा काई सियासी पार्टी न पई हलाए, पर सिविल सोसाइटी हलाए पई, आम माण्हू हलाए पियो। ऐं असीं बि उनजो हिसो आहियूं, न को सियासी पार्टी लीड कनि बि करे, पर हर को फ़र्द पंहिंजे पंहिंजे तौर ते पंहिंजे घरां निकितो आहे ऐं इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उन आवाज़ बुलंद कयो आहे। 16 ते ड्यूटी ते वियल नियाज़ हुसैन उजण वफ़ाक़ गवर्नमेंट जे इदारे जो ऑफिसर आहे, जेको ड्यूटी ते वियो उतां खंबे गुम कयल आहे। ड्यूटी दौरान ई खंबे गुम कयल आहे, जंहिंखे 2.5 साल थी चुका आहिनि। असां हाई कोर्टनि में रुली थकिजी पिया आहियूं, पर सिंध हुकूमत असां सां को बि इंसाफ़ न कयो आहे। का ख़बर चारी न आहे हींअर थोरी हमरा जी। असां क़ुरान वसीला ॾेई रहिया आहियूं जजनि खे, कोर्टुनि खे, हिते मीडिया करे रहिया आहियूं, पर कंहिंखे को बि अहसासु न आहे। को इदारनि खे अपील करे रहिया आहियूं, असां महिरबानी करे जनरल कमर जावेद बाजवा साहब खे चऊं था, DG रेंजर साहब खे चऊं था, सिंध हुकूमत खे अपील कयूं था त ख़ुदा जे वास्ते, क़ुरान जे वास्ते असांखे इहो ॿुधायो वञे त असांजो माण्हू आहे किथे। हू साई जो मरीज़ आहे, इहा असांखे ख़बर न आहे त हू आहे किथे, ज़िंदा आहे या मरी वियो आहे, छा आहे, असांखे का ख़बर न आहे। ऐं सिंध हुकूमत बि असां सां को तावन न कयो आहे। असांजे तर जा MP मिनिस्टर के वॾा माण्हू के बि असां सां अॼु ताईं पुछण बि न आया आहिनि त छा आहे, तव्हांजो छा थियो आहे, छा न थियो आहे। असां सां को इंसाफ़ नथो थिए। ईदूं असांजी रोई रोई गुज़रियूं आहिनि घरनि में। हीअ बि ईद अचे पई थी, असांजी रोई रोई गुज़रे पई थी। असां 3 ॾींहं हिते वेठा आहियूं हिन हड़ताल में, हिन कैम्प ते, ऐं असांजी 3 ॾींहं हड़ताल जारी रहंदी जेसिताईं असां हमरा नथो मिले। असां हीउ दाइरो अञा वधाए असां बाईपास बंदि कंदासीं। के साफ़ आहिनि, के अदीब आहिनि, के शाइर आहिनि, के क़ौमी कारकुन खे गुम कयो वियो आहे। हीअ जदोजहद काफ़ी नियाणियुनि खे तशदुद कयो आहे, उन ते ज़ुल्म कयो आहे। उनजे माना असां 3 ॾींहंनि लाइ कई आहे माना बुख हड़ताल मण करे थो। अॼु सुबुह 7 बजे तारे पुलिस आई, राति खां पुलिस असांजे माना असां जाॻी रहिया हुआसीं, इन करे पुलिस खे वजु न मिलियो जो असांजे सामान पिणु। सुबुह 7 बजे पुलिस आई, सिधो गाॾी अची असांजे किराए शाम ताईं किरायो अथई। असांजी मूंखे थकु लॻो हितां, असांजी महिरबानी करे माना जेको आहे अर्ज़ा कयूं त हिनखे एक्शन खंयो वञे। असांजी माना पूरो माना जदोजहद आहे, माना के मार धाड़ कान्हे, कमु का असांजी बेगुनाह असांजी माना जो हिरासत पुलिस असांखे माना जेको आहे कैम्प किराई आहे।